अस्सलाम वालेकुम। हियासन प्रोग्राम सां गॾु तव्हांजो पंहिंजो मेज़बान मटियारी मां अब्दुल गफ़ूर मल्ला। जी नाज़रीन, तव्हांखे ॿुधायां त रोज़ बरोज़ के पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में वाधि कई पई वञे। क़ीमतुनि जे वाधि करण खां पोइ महांगाई बि जेका असां अरूज ते पहुतल आहे ऐं महांगाई जे करे हिते जेको ग़रीब तबिको ऐं मज़दूर तबिको आहे फाका कशी करण ते मजबूर आहे। एतिरी महांगाई आहे जो ग़रीब जेको थो पंहिंजे ॿारनि खे तइलीम बि नथा ॾेई सघनि ऐं हिते जेके रोज़मर्रा जी शयूं आहिनि उन्हनि में महांगाई ऐं जेके हिते जा मुनाफ़े खोर दुकानदार आहिनि उन्हनि पंहिंजा अघु ॿीणा करे रखिया आहिनि ऐं ज़ख़ीरा अंदोज़ जेके वापारी आहिनि उन्हनि खंडु भाण या ॿियूं जेके शयूं आहिनि उहे स्टॉक करे पंहिंजे गुदामनि में रखी आहिनि। हिन वक़्तु असां राब्तो कयो आहे मटियार जेको मज़दूर तबिको आहे या ॾियारी कमाईंदड़ आवाम आहे उन खां पुछूं था त महांगाई खे कीअं था ॾिसनि। ठहण खां वठी महांगाई जो तसलसल त जारी आहे, पर हालिया महांगाई सभिनी पोयां माज़ीअ जा बि रिकॉर्ड टोड़े छॾिया आहिनि। ग़रीब माण्हू अटो नथो वठी सघे। ग़रीबनि जे लाइ नारायण दर पार्टियूं जेके अटो लटो अझो कंदियूं तिन ग़रीबनि खां अटो परे करे छॾियो। अटो महांगो थी वियो आहे। सरकार खां घुर कंदासीं IMF खे परे करे असां ते ध्यानु ॾियो। अव्हांखे डॉलर खपनि, असीं अव्हांखे कमाए ॾींदासीं, पर असां लाइ सस्ताई करियो। ग़रीबनि जूं तारीख़ूं वधायो जीअं माण्हू अॻिते वधनि। ग़रीबनि खे तव्हां पोइते पिया करो। 76 सालनि खां तव्हांजी पॉलिसी इहा ई लॻी पई आहे त ग़रीब खां तर थींदो वञे, अमीर तर थींदो वञे ऐं ग़रीब पिसजंदा रहनि, अमीर पंहिंजी बिल्डिंगूं ॾींदा रहनि। इहो सुठो कोन्हे। इहो गठजोड़ जेको पाकिस्तान में अंदरि जेके अशराफिया उहा नथी चाहे त महांगाई थिए, छो जो असांजे अशराफिया इदारनि जा पंहिंजा कारोबारनि जेके महांगाई खे हथी ॾियनि पिया। असीं चाहियूं था उन इदारनि खे कुझु शर्म अचणु खपे त महांगाई खे घटि कनि। पंहिंजा इदारा जेके मुनाफ़े में सदाई मुनाफ़े में रहनि, कुझु घाटे में आणीनि। कुझु माण्हुनि जे खीसनि ते रहम कनि। बिजली ऐं गैस जा बिल IMF जे चवण ते वधाया विया आहिनि, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। छा हुकूमती तव्हां IMF खे ॾेई छॾियो। तव्हां स्टेट बैंक जो गवर्नर IMF रखी छॾियो जेको डॉलर खे वधाए पियो ऐं रुपये खे किराए पियो। रुपये जो अघु वधायो वञे, ग़रीबनि खे चाढ़ियो वञे, ग़रीबनि खे इज़त ॾिनी वञे, ग़रीबनि जे लाइ सस्ताई कई वञे त जीअं माण्हू मरण खां बचनि, माण्हू ख़ुदकुशियूं पिया कनि, बचा पिया खपाइनि। हुकूमत खां मुतालबो कंदासीं त महांगाई खे घटि करे अटे खे 80 रुपया किलो ते आंदो वञे, खंड खे 50 रुपया किलो ते आंदो वञे, खीर खे 150 रुपया किले ते आंदो वञे। खीर महांगा, गाह महांगा, ग़रीब माण्हू खीर पीअण जे लाइक़ु न रहे, चांहि करण जे लाइक़ु न रहे, चांहि जूं पतियूं महांगियूं, साबुण महांगा, ग़रीब माण्हू वहिंजी बि नथो सघे। ग़रीब कपिड़नि धोइण जे साबुण जेको 30 रुपया मिलंदो उन 70-80 रुपया पियो मिले। ग़रीबनि सां ज़ुल्म आहे। असां हुकूमत खे चवंदासीं कुझु ध्यानु। शहर में सभु को दुकानदार पंहिंजो रेट रखे वेठो आहे, उन्हनि खे केरु झले सघे थो। असीं मज़ूर माण्हू आहियूं, 800 रुपया 900 रुपया कमाईंदासीं रंग जी तारीख़ ते, त असीं हाणे तेल वठंदासीं, खंडु वठंदासीं, अटो वठंदासीं, या असीं ॿारनि जे स्कूल जी फीस कंदासीं। इन करे स्कूलनि जूं फीसूं बि आहिनि त उहे स्कूलनि जा किताब फ्री आहिनि, पर किताब कापियूं त सभु को वठो थो ॾियनि माइट। इन करे महांगाई आहे, शहर में वधंदड़ महांगाई। असीं SC साहब जन खे अपील कंदासीं त शहर में थोरो निकिरी गश्त करियो। जेके दुकानदार ज़ालिम ते ज़ुल्म पिया कनि उन्हनि खे महांगाई जे नाले अलाह जे खीर 200 रुपया किलो लॻो पिया। असीं उहो वठी बचनि खे खाराए सुबुह स्कूल मोकिलियूं, या इन्हनि ज़ालिमनि जा वही पंहिंजा गुदामनि जा पुराणा रखियल माल उन्हनि जे अघनि ते असीं रेट लारायूं। वधीक असीं कुझु कोन, ग़रीब आहियूं। ग़रीब पिसजे पियो, 2000 रुपया बिल मुंहिंजो पियो अचे, ग़रीब आहियां। पाड़े वारे जी AC पई हले, सभु शइ हले पई, उनजो 2500 रुपया बि कोन्हे, 300 रुपया पियो अचे। छो? ग़रीब आहियां। ग़रीब आहे, ग़रीब ते सभु शइ टैक्स लॻंदो, महांगाई जो बि पीसे पियो ग़रीब। उन करे महिरबानी आहे चङनि भलनि खे जेके असांजा शहर जा मटियारी मौजूदु आहिनि, बाशऊर था सदाइनि, थोरो निकिरनि, दुकानदारनि ते पढ़नि। महिरबानी इहा थींदी। गाॾा भरिया पिया आहिनि, सभु को पंहिंजो टैक्स खाए पियो। कंहिंखे भाॼी पई मिले, कंहिंखे पटाटो पियो मिले, उहो उन में राज़ी थियो पिया। महांगाई आहे इहा। ग़रीब लाइ अमीर लाइ सभु को खाए पियो। महांगाई छाजी आहे? ॾियारी कमाईंदासीं न, सुबुह जो वरी वेठा वावेला कंदासीं न, स्कूल जो 50-100 रुपया किथां अचे। राति जो वठंदासीं त साईं खीर बि वठिणो आहे किलो, ग़रीब आहियां, खीर वठंदुसि। अॻियां एतिरा भला 3 ॼणा आहियूं, 4 ॼणा आहियूं, किलो चांवरनि जो त वठंदे, उहे वठंदे त सभु शइ चोट चढ़ियल। 200 वारा चांवर, 130 वारा चांवर हींअर न 280 रुपया मिलंदा, त असांजे घर में 3 पार ॾींदासीं या पार ॾींदासीं। बाक़ी हाणे महांगाईअ खां बचायो यार, नाले अलाए जे, न त हाणे ने मुल्क मां
हक़ ते भिण सां ख़ुदकशियूं पयूं थियनि, माण्हू मारींदा, माण्हू चोरियूं कंदा, ॿियो छा त कंदा। महांगाईअ ते कंट्रोल करियो, न त खाईंदा गॾिजी अलाह साईं जा। ग़रीब माण्हूअ जो जेको थो जीअण जंजाल थी चुको आहे। ग़रीब वीचारा फ़ाक़ा कशी वारी ज़िंदगी पिया गुज़ारीनि, के त ख़ुदकुशियूं पिया कनि, हिकिड़ो टाइम मानी खाइनि था त 2 टाइम वीचारा बुख ते वेठा आहिनि। मज़दूरियूं आहिनि कोन, कारोबार आहिनि कोन, धंधा आहिनि कोन, पेट्रोल ॾियां ॾींहुं चढ़े पियो। असीं हाणे रक्शे वारा आहियूं, रक्शो पिया हलायूं, पेट्रोल हेतिरो चढ़ियो आहे, पर माण्हुनि खे किराए जो चवंदे न, माण्हू उहे साॻिया ई 50 रुपया या 100 रुपया ॾेई पंहिंजो किरायो ॿुधाईंदा। अड़े बाबा हेॾी महांगाई थी आहे, तव्हां उन महांगाई जे हिसाब सां असांखे किरायो त ॾियो न, उहो हिते आहे कोन। सो हिन मुल्क में जेको थो तमामु घणो जीअण जंजाल थी वियो आहे असांजो। ग़रीब माण्हू हाणे ख़ुदकुशीअ सवाइ ॿियो को चारो ई कोन्हे। आउं हिकिड़ो रक्शो हलाइण वारो आहियां, जेको 500 रुपया ॾियाड़ी कमायां थो, उन मां मालिक खे बि ॾींदो आहियां, घर जो चरखो बि हलाईंदो आहियां, घर जो सामान वठंदो आहियां, मालिक खे ॾींदो आहियां, त वरी अघाई सगाई जो जेको थो पूरी कोन करे सघंदो आहियां। पोइ इहो अघाई सगाई लाइ हुन खां उधर वठियो जेको थो कम खे हलाईंदा आहियूं। माना हिन मुल्क में तमामु घणो जीअण जंजाल थी वियो आहे असांजो। महांगाई सफ़ा चोट ते चढ़ी वई आहे। अटो जेको थो 150 रुपया किलो थी वियो आहे, खंडु त खंडु उरूज ते वञी पहुती आहे। असां हुकूमत खां मुतालबो था करियूं त बराए महिरबानी जेको थो महांगाई ते कंट्रोल करे ग़रीबनि खे को रिलीफ ॾिनो वञे। जहिड़े त ॿी सूरत में ग़रीब ख़ुदकुशियूं कंदा, फ़ाक़ा कशी वारी ज़िंदगी गुज़ारींदा, ॿियो कुझु कोन थींदो, ॿियो छा थींदो। असीं मिसकिन माण्हू, मज़दूर माण्हू, ॿीड़ियुनि जो जेको कमु करियूं पिया, उन मां असीं फ़क़ति 500 रुपया 400 रुपया कमायूं था। तंहिंमां असीं छा अटो वठूं, खंडु पतियूं वठूं, चांवर वठूं, या ॿारनि खे स्कूल में छॾियूं। असीं त न को कपिड़ो लटो वठी था सघूं, न जुती था वठी सघूं। इहे असांजा ग़रीबाणा हाल। हीअ हुकूमत खे असांजो हिकिड़ो सुवालु आहे, हिकिड़ो अर्ज़ु आहे हिन मिसकिनी हाल जो, त महिरबानी करे असां हिन ग़रीब आवाम जी पर घोर करियो ऐं महिरबानी करे कुझु न कुझु सस्ताई कई वञे। कम से कम भला चांवर, खंडु, पती, गिहु, अटो इहे त घटि में घटि सस्तो हुजे, जेको ग़रीब आवाम खाई पेट त भरे। महांगाईअ जे करे चोरियूं थियूं आहिनि, बदअमनियूं थियूं आहिनि, ऐं ग़रीब आवाम रोडनि ते लही पियो आहे, पाण खे साड़ण लाइ मजबूर थी पियो आहे, पाण खे मारण लाइ मजबूर थी पियो आहे, बचा खपाइण लाइ मजबूर थी पियो आहे। ग़रीब आवाम लाइ आहे त कुझु बि न आहे, अमीर लाइ त सभु कुझु आहे। अटो बि उन्हनि लाइ, चांवर बि उन्हनि लाइ, ऐं अमन ओमान बि उन्हनि लाइ। जेका हुकूमत आहे त उन्हनि ते तहफ़ुज़ करे पई, पर हीअ जेको ग़रीब आवाम रोडनि ते, रस्तनि ते सरेआम पाण सड़नि पिया, मरनि पिया, गोलियुनि वेगे, बंदूकनि वेगे, इज़त बि असांजी महफ़ूज़ न आहे। ऐं असीं ग़रीब मिसकिन वञूं त केॾांहुं वञूं, ऐं रोज़गार बि मुस्तक़िल त न आहे। वधि में वधि 15 ॾींहं, 8 ॾींहं, 10 ॾींहं, वरी साॻियो बुख ते। ऐं हीअ जेके राज़नि जा मज़ूर आहिनि, ऐं हीअ जेके वीचारा पकोड़नि धकोड़नि वारा दुकान, हजामनि जा दुकान, हू सभु वीचारा ग़रीब त इहे लपेट में अची विया आहिनि। ग़रीब आवाम वीचारो सफ़ा मजबूर थी पियो आहे। आख़िर छा करे, कंहिंखे फुरे या कंहिंखे मारे या पंहिंजो सिर विञाए। महिरबानी करे ग़रीबनि जो कुझु तदारक कयो वञे। महांगाईअ जी त पूरे पाकिस्तान में अहिड़ो बदतरीन माहौल थी वियो आहे। अमूमन त सभु शयूं परे थियूं। हाणे त माण्हू जेको घर में लाश मरे थो न, उन जे नंबर 1 कफ़न जे लाइ माण्हू हैरान परेशान आहिनि। अटो बाद जी शइ, गुरबत बाद जी शइ। हाणे त लाश असांजो लाश सम्झो त ढकण लाइ, ओढ़ण लाइ कफ़न दफ़न जो मसइलो। उन खां अलावा महांगाई अहिड़ी हालत कई आहे, ॿियनि शयुनि खां वधीक माण्हुनि पंहिंजा ॿार पढ़ाइण छॾे ॾिना आहिनि। उन खां अलावा असांजा ही जेके बि ऑफिसर आहिनि, छो भला हुननि जे मथे ते इहे जूं नथी फुसरे। आम तरह सां हर शइ जो माना हुननि वटि पावर बि आहिनि, ऑफिसर बि आहिनि, छो हुननि ते निगरानी नथी थिए। चाहे खीर हुजे, चाहे खंडु हुजे, चाहे अटो हुजे, चाहे तेल हुजे। ही सरमाएदार जेके पाणनि उहे खरबपति अरबपति ॾियां ॾींहुं थींदा वञनि। आम मज़लूम अहिड़ी हालत आहे, हिकिड़ो वेलो खाए थो, ॿिए वेलो नथो खाए। उन खां अलावा ज़िले जी इंतिज़ामिया, सिंध जी इंतिज़ामिया, ही निगरान हुकूमत सम्झो त वेठे ॾे डंडो त खयो, हाणे डंडो हुननि खयो आहे, वरी कंहिं जरा सिर वरियो बि मज़लूम जे पुठियां। अड़े बासर माण्हू आहिनि जेके चोरियुनि में मुलविज़ आहिनि, बराए महिरबानी उन्हनि खे फासायो, जज वटि उहे पेश करियो। अब 300 एफआईआरूं थियूं न भाई, 200 ॼणा ॿधान भाई, 50 ॼणा ॿधान, उहे मज़लूम पिया ॿधिजनि। बाक़ी ही बासर ॾाढा माण्हू मूंखे ॾेखारीनि वीडियो ते या कोर्ट में, त बाबा ही वाक़ई वॾा ग्रेंजर माण्हू शुगर मिलनि मालिक पकड़िया आहिनि, या ही अटे वारा फ्लोर मिल वारा अॻुवाण पकड़िया आहिनि, उहे न। बाक़ी आम माण्हू त इहो त हूअं ई
हुतां बि ॾंडो, हाणे वरी ऑफिसरनि जो बि ॾंडो, महांगाई त हाणे अलाह साईं हिननि खे वरी बि तोफ़ी करे। बाक़ी मज़लूम माण्हू सम्झो त मायूस थी चुको आहे हिन मुल्क मां। असांजे सरमाएदार त लॾ पलाण ते मजबूर थी चुका आहिनि, के इंडिया पिया वञनि, के दुबई पिया वञनि, के केॾांहुं पिया वञनि, पर आम छा करे हाणे। जंहिंजा 7 ॿार, जंहिंजूं 7 न्याणियूं, उहो जेकर हिकिड़े ॾींहुं तो वेले गा वियो, उहो त हुनखे ख़बर हूंदी मुंहिंजा बच्चा कीअं था पलजनि। जी नाज़रीन, तव्हां ग़रीब आवाम जेको दिहाड़ी ते मज़दूर दिहाड़ीदार कमाईंदड़ आहे उन्हनि जा वीचार ॿुधा। हुननि जो चवणो त हालिया जेका महांगाई आहे माज़ीअ जा रिकॉर्ड तोड़े छॾिया आहिनि ऐं 76 सालनि में पाकिस्तान में जो ग़रीब ग़रीब तर थींदो वञे, अमीर तर थींदो पियो वञे। हाणे मिलूं था हिकु साई खां पोइ।